अस्सलाम वालेकुम। अॼु आहे 15 सेप्टेम्बर वेनसडे। ॿिली हिते आरामी आहे ख़ैर सां ऐं उस कॾहिं अचे थी वञे थी, कॾहिं झुड़ थो थी वञे। 11 थिया आहिनि सुबुह जा। कम वारी माई अञा कमु थी करे, इन करे मां कुझु ॿियो शुरू नथी कयां। रूटीन जो कमु करे चुकी आहियां। नाश्तो कयमि, मासी मानी पचायमि, खीर काढ़ियमि, थांव ख़ाली कयमि फ्रिज मां इलाही सारा। ऐं हाणे आयमि ॿाहिरि त जीअं मां पंहिंजे हिननि प्लांट्स खे ॾिसी सघां। मूंखे एॾी ख़ुशी थी थिए हिननि जी। हे 3 प्लांट्स आहिनि, हे ॾिसो कीअं ॾेखारियां। हे ॾिसो, हे 3 डिफरेंट प्लांट्स आहिनि। सो अलाह करे त इहे फुटी वञनि। अॼु प्लांट्स खे ॿाहिरि बि पाणी ॾियणो आहे छो त बारिशूं बंदि थी वियूं आहिनि। हाणे उस एॾी तेज़ थी निकिरे जंहिंजी हद न आहे ऐं बिल्कुलु ई ख़ुश्क थी वई आहे हर शइ। त हाणे बारिश जो पाणी सफ़ा थोरो बचो आहे, इहो हिननि खे ॾेई छॾींदमि अंदरनि खे ऐं पोइ पाइप विझंदमि। पर हिन महिल न, हिन महिल मुंहिंजी हिमत न आहे, मुंहिंजी ज़रूरत न आहे, छो त या त झुड़ त थी थो वञे पर कंहिं महिल जेका उस थी निकिरे न, उहा बसि अलाह पनाह ॾे। एॾी तेज़ उस आहे जो हुन में बीहण जो को सवाल ई पैदा नथो थिए। सो हिन में अञा बारिश जो पाणी पियो आहे हिन मग में, विझी था छॾियूं त इहो यूज़ थी वञे। सो अंदरि मासी सफ़ाई त करे वई आहे, थांव थी धोए। जेसिताईं इहो करे वञे सॼो कमु तेसिताईं मां चयमि थोरो मां व्लॉग जी इब्तिदा करे वठां। ऐं कल्ह मां रिली न सिबी त मां उनखे बि ॾाढो मिस कयो आहे। त अॼु कोशिशि कंदमि त कटिंग कयां कुझु, त थोरो उन कम खे बि अॻियां वधायां। ऐं हीअ अञा ताईं रोज़ु तव्हांखे मां इहो ई उजड़ियल बाग़ ॾेखारींदी आहियां, छो त इनखे हिते वेही कमु करण में ॾाढो मसइलो आहे। एॾी शदीद गर्मी आहे जो तव्हां सोचे बि नथा सघो। हवा बि बंदि आहे, बुट आहे, घुट आहे, कुझु करे नथो सघिजे। सो हाणे वेंदमि अंदरि। काफ़ी सारी कटिंग करे चुकी आहियां ऐं हाणे कंदमि सिलाई। हीअ मुंहिंजी साॻी कुर्सी हूंदी आहे जेका कंप्यूटर जे लाइ बि यूज़ थींदी आहे ऐं सिलाई टेबल जे लाइ बि। सो हीअ आहे कटिंग। स्क्वायर्स कटिया अथमि, पटियूं कटियूं अथमि, कुझु ब्लॉक्स पाण में ॻंढींदमि हाणे ऐं उनखां पोइ तव्हां सां शेयर कंदमि। 12:30 थिया आहिनि। काफ़ी देरि सिलाई कंदी रहियमि ऐं हिन रिलीअ में अञा 2 सम्झो लाइनूं, 2 कतारूं इन्हनि ब्लॉक्स जूं लॻंदियूं, जंहिं मां हिकिड़े जा त ठहिया पिया आहिनि ऐं ॿिया मूंखे अञा ठाहिणा आहिनि। हे कुझु ठहियल आहिनि, हिकिड़ी इन्हनि मां रो पूरी थी वेंदी ऐं हे कटिंग्स पयूं आहिनि। त इन मां जेको आहे मूंखे ॿिया हिन जा ब्लॉक्स ठाहिणा आहिनि त जीअं मां हिन खे पूरो करे सघां। पर हिन में अञा घणो टाइम लॻंदो छो त हिन में इलाही सारी महिनत आहे हिन रिलीअ में। सो हाणे हलूं था किचन में। जीअं किचन में खीर ठरी वियो आहे, इहो अंदरि कंदमि। थांव पिया आहिनि हिते, इन्हनि खे पहिरियों त फैलाए रखंदमि, उनखां पोइ कुझु कुकिंग जी तयारी कंदमि। अलाए छा पचाईंदमि। सुबुह जो सुराण भिंडियूं कटे वई, सो ॾिसां थी शायदि भिंडियूं ई फ्राए करे छॾियां। मां कुझु आसान पचाइण थी चाहियां जंहिंमां मुंहिंजी जल्दी जान छुटी वञे। मूंखे असल में कुझु टुवाल धोइणा आहिनि त वरी पोइ सोचियमि त 1-2 कपिड़ा मुंहिंजा मेरा आहिनि त उहे बि मां हिननि सां गॾु ई विझी छॾियां। ऐं कल्ह बि हे कुझु टुवाल मां वठी आई हुअमि, पेयर, ॿिया मुंहिंजो टुवाल, सराण जो टुवाल, किचन जो टुवाल, त इहे सॼा धोपंदा ऐं उन सां बाक़ी चादरूं वग़ैरह त जेके आहिनि मां उहे बि फ्राइडे ते धोईंदी आहियां। ऐं सुराण पंहिंजा कपिड़ा पाण धोईंदी आहे, मां पंहिंजा पाण धोईंदी आहियां। बाक़ी वॉशिंग मशीन जा जेके हूंदा आहिनि चादरूं ऐं टुवाल वग़ैरह उहे मां ई धोईंदी आहियां। सो हे हिते थोरी देरि जे लाइ भिॼाए थी वञा त जीअं मां तेसिताईं किचन जो कमु करे वठंदमि त हिननि खे टाइम मिली वेंदो। फाइनली मां इहो डिसाइड कयो त लंच में हे जीरा पिया आहिनि चिकन जा, त मां इहे फ्राए कंदमि। बसर, टमाटर, मिर्च वग़ैरह विझी। थांव बि ऑलमोस्ट अंदरि थी विया आहिनि ऐं जेके मां धोईंदमि हाणे टुवाल उनजे आख़िर में, पोइ हे थांवनि जो टुवाल बि धोई छॾींदमि। अॼु टुवालनि जो ॾींहुं आहे, तो हर क़िस्म जा टुवाल, किचन जो हथनि उघण जो टुवाल, असांजा पंहिंजा ज़ाती इस्तेमाल जा टुवाल, प्लस हे टुवाल, इहे सभु धोपंदा। ऐं मां हिन में जेरनि में थोरो पाणी विझी रखियो आहे नॉर्मल, त जीअं हे डिफ्रॉस्ट थी वञनि तेसिताईं कुझु ॿिया कम करे थी वठां। कपिड़ा धोई वठंदमि छो त वरी लाइट असांखे बसि ईअं चवां जीअं न ते नचायो आहे न। सो उहो हाल हिते पूरो आहे। कल्ह हे 2 बरनियूं वठी आयमि त इहे धुआरियूं आहिनि, त इन्हनि में अॼु हाणे गिहु लाहे रखंदमि हिकिड़ीअ में। ऐं हीअ बाउल्स बि थोरा घणा जेके आला हूंदा आहिनि उहे मां हिते शयूं रखंदी आहियां। थोरी देरि खां पोइ वरी हे चमचा वग़ैरह ऐं बाक़ी शयूं अंदरि कंदमि। हिन हिकिड़ी बरनीअ में गिहु लाथो अथमि, 2 दफ़नि जो गिहु आहे ॼमियल हो ऐं नरम थींदो त पाण ई जेको आहे लेवल थी वेंदो। ऐं उनखां अलावा हिते जीरा पचण लाइ रखिया आहिनि, फ्राए थींदा हल्की बाहि ते। ऐं
टुवाल ऐं हिकु ॿ कपिड़ा ॿिया धोई विझी सुकणा विझी आहिनि। ऐं तव्हांखे ॾेखारियां थी ॿाहिरां जो सीन। ॿिली अञा ताईं मुंहिंजे घर में महिमान आहे, बल्कि महिमान त नथी लॻे, हाणे मालिक थी लॻे। उते बि नथी, न खड़कनि सां न कंहिं शइ सां, ॾिसो उते ई पई आहे। सुबुह मूंखे कम वारी माई बि पई चई मरी त न वई आहे, मुंहिंजो न या अचे उथे थी उबासी ॾेई घुमी फिरी वरी अचे वेही थी। टुवाल धोतमि, 1 2 3 4 5 6 टुवाल आहिनि ऐं उनखां अलावा हिकिड़ो उहो थांवनि वारो उहो धोई रखी आहिनि, कुझु कपिड़ा मुंहिंजा। सो कमकार हले थो। हाणे जीअं इहो जेरा पची वेंदा तीअं ई मां मानी पचाईंदमि, पोइ वेंदमि विंझण। जेसिताईं सुराण अचे हुनजो इंतज़ारु कंदमि। सुराण ईंदी आहे त मोस्टली मां पोइ विंझंदी आहियां। शाम जा 6 थियण वारा आहिनि। ॿाहिरि पाणी ॾिनमि, पाइप वेड़े रखियो आहे, अंदरि आहिनि प्लांट्स खे बि पाणी ॾेई छॾियो। कचिरो इलाही निकितो, कचिरो इलाही निकितो जो एॾी थोरी देरि पहिरियों तूफ़ान जहिड़ी कंडीशन हुई ऐं सॼा प्लांट्स मां धोई साफ़ु करे छॾिया आहिनि। ऐं शुक्र आहे अलाह जो, हिते बीठी हुअमि कमु पई कयां। हूअं त मां अंदरां घर जा दर ॾेई छॾींदी आहियां त मच्छर मारे स्प्रे करे विया, गाॾी गुज़रंदी आहे उहो पूरे में स्प्रे कंदी वेंदी आहे त, पर मां हिते ई बीठी हुयमि त बसि नक ढके छॾियमि पंहिंजो, छो त साह मुंझंदो आहे। बहरहाल सो ही सभु मुंहिंजा ॾाढा प्यारा था लॻनि, सुहिणा था लॻनि। ऐं अलाह जो शुक्र आहे ॿाहिरि बि मां पाणी ॾेई आयमि चङी तरह सां, साफ़ु सुथिरो लॻो पिया। ऐं ॿियो त झुड़ एॾो आहे मथे जो, मूंखे लॻे पियो पाणी त ॾियां थी पर ईअं न मींहुं वसे, पर अलाए वसे अलाए न वसे, ॿूटा सफ़ा सुकी विया। गर्मी अॼु एॾी हुई जंहिंजी का इंतिहा न आहे, तंहिंजे करे मूं चयो बसि मींहुं वसियो तॾहिं बि ठीकु आहे, डबल पाणी अची वेंदो। सो सफ़ा ऊंधे थी विया हाणे, हालांकि एॾो टाइम न थियो आहे अञा, पर पोइ बि हलूं था अंदरि। सुराण कुझु ॾाढो मज़े जो थी पचाए, तंहिंजे करे राति जो सिर्फ़ु चांवर पचंदा ऐं इहो अलाए छा जेको बि पचे थो। बसि इहो तव्हांजे लाइ इहो सरप्राइज़ आहे, छॾे थी ॾियां मां। ऐं हिते सभु सामान जमा आहिनि। इहा डिश ठहंदी अॼु मज़ेदार। ऐं मां जेको आहे पंहिंजो व्लॉग अॼु हिते ई ख़तमु थी कयां, छो त वधीक मूंखे कचहरीअ लाइ या ॾेखारण लाइ कुझु बि न आहे। मुंहिंजो ॾींहं जो टाइम जेको ऑलमोस्ट पूरो आहे। ठीकु आहे, सो ख़ुशि जो आबाद जो, अलाह साईं तव्हांखे सलामत रखे। वॉक कयो, वण पोखियो ऐं जेकॾहिं सिंधी आहियो त सिंधीअ में कमेंट कयो। इंशाअल्लाह सुभाणे वारे व्लॉग में मिलंदासीं।